नाज़रीन, ठट्टो जे मकली जमा खाना क्लब में समाजी तंज़ीम पारां डॉक्टर्स ऐं पैरामेडिकल स्टाफ खे कोरोना जे हिफ़ाज़ती सामान विरहाइण वारी तक़रीब थी। वधीक तफ़सीलुनि लाइ ॾिसूं था KTN न्यूज़ जे रिपोर्टर महबूब रोही जी रिपोर्ट। जी नाज़रीन, सॼे पाकिस्तान समेत सिंध जियां ठट्टे में भी कोरोना के मक़ामी मुंतक़िली जा केस तेज़ी से वधी रहिया आहिनि। गुज़िरियल 24 कलाकनि अंदरि 9 केस वधीक कोरोना जा जेके ज़ाहिर थिया आहिनि, जंहिंखां पोइ गुजो ऐं वर जे 3 इलाइक़नि खे सील कयो वियो आहे। उन हवाले सां हिफ़ाज़ती क़दम जिते खया पिया वञनि, उन हवाले सां जिते कोरोना जी मक़ामी मुंतक़िली जा केस वधी रहिया आहिनि। ऐं उन खां वधीक ॻणती जोगी सूरत इहा बि आहे त ठट्टे जे डिप्टी कमिश्नर ठट्टो उस्मान तनवीर, मुख़्तियार ठट्टो, इक़्तिदार रसूल समेत केतिरा ई जेके ऑफिशियल साइड ते कमु कंदड़ जेके फ्रंट लाइन ते हुजनि था, हेल्थ डिपार्टमेंट जा मुलाज़िम जेके आहिनि, डॉक्टर्स, पैरामेडिकल आहिनि, उहे मुतासिर थिया आहिनि। ऐं मजमूई तौर ते ठट्टे ज़िले अंदरि हिन वक़्तु 99 जेके कोरोना जा मुतासिर मरीज़ आहिनि, जेके पंहिंजे घरनि में आइसोलेट थियल आहिनि। उन हवाले सां सिहत खाते पारां जिते मुख़्तलिफ़ एफर्ट्स वरिता पिया वञनि, उते समाजी अदारा जेके आहिनि उहे बि अॻियां अॻियां नज़र अचनि पिया। ख़ासि तौर ते रोटरी क्लब इंटरनेशनल पारां रोटरी क्लब मकली जे सहकार सां ठट्टे ऐं सिजावर सिविल हॉस्पिटल्स के जेके कोरोना जी जेका सूरत हाल आहे, उन में कोरोना खां हिफ़ाज़ती जेके सहूलियतनि खे यकीनी बनाइण लाइ जेके पैरामेडिकल अमलो आहे, डॉक्टर्स आहिनि या फ्रंट लाइन ते जेके विढ़ंदड़ जंग विढ़ंदड़ जेके हेल्थ जा मुलाज़िमीन आहिनि, उन्हनि खे PP किट्स समेत जेके कोरोना जे हवाले सां जेके ज़रूरी शयूं घुर्बल हुजनि थियूं, मेडिसन घुर्बल हुजे थी, उन्हनि खे फ़राहम करण जो सिलसिलो शुरू कयो वियो आहे। अॼु हिकिड़ी शइ मुख़्तसर तक़रीब थी वई आहे मकली जैमखाना में, जंहिंमें जेके मुख़्तलिफ़ जेके एटम्स आहिनि, 11 एटम आहिनि, जंहिंमें PP किट्स खां वेंदे जेके थर्मामीटर आहिनि या नेबुलाइज़र आहिनि, उन सां गॾोगॾु जेके मास्क्स आहिनि उहे सिहत खाते जे हवाले कया पिया वञनि। उन हवाले सां छो त ॻाल्हि ॿोल करियूं सिहत खाते जे अमलदारनि सां ऐं रोटरी क्लब जे अॻुवाननि सां, त उन हवाले सां उनजो छा चवणु आहे। हीअ जेका रोटरी क्लब इंटरनेशनल 327 असांजी क्लब आहे, जेका डिस्ट्रिक्ट सिंध, कराची, पाकिस्तान जे सिंध ऐं बलूचिस्तान ते मुश्तमिल आहे, जंहिंजे तरफ़ां असांखे जेको आहे सो इहे एटम मिलिया आहिनि, जेके PP किट्स आहिनि ऐं मेडिकल इक्विपमेंट आहिनि, जिन में जेको नेबुलाइज़र आहिनि, मास्क आहिनि, फ्रंट लाइन ते जेके बि शयूं जेके मौजूदा पैरामेडिकल स्टाफ या डॉक्टर खे जिन शयुनि जी ज़रूरत आहे, उहे सभु असां 11 आइटम तक़रीबन मौजूदु आहिनि, जेके असां मर्फ़ खे जेका 2 डिस्ट्रिक्टनि जे सिविल हॉस्पिटलनि खे इंसामनि खे संभाले थी, जंहिंजे हवाले असीं कंदासूं। हिन खां अॻु में बि असां जे रोटरी क्लब मकलीअ तरफ़ां असां जेको शुरू में जेको ॿिलायर आई, उन में बि असां काफ़ी सारो सामान ॾिनो आहे। इंशाअल्लाह आईंदे बि कंदा रहंदासूं, छाकाणि त जेका इंटरनेशनल लेवल ते जेको मुक़ाबिलो थी रहियो आहे कोरोना जे वायरस जे ख़िलाफ़, उन जी वैक्सीन ऐं उन जी जेका तरसील जेका आहे हर इलाइक़े ताईं पहुचण में थियणु शुरू थी वई आहे, मगर उनखे घणो टाइम लॻंदो, अञा थी सघे थो 2 साल बि लॻी वञनि। त असांखे पंहिंजे माज़ ते जेके माण्हू कमु था कनि, उन्हनि खे बचाइणो आहे, इन मुकमल जंग खे खटिणो आहे, तंहिं करे असां इहो कंदा रहूं। हीअ जेका ॿी जेका सूरत हाल जेका कोविड जी आहे, तमामु ख़तरनाक क़िस्म जी हद ताईं वधी चुकी आहे। असां वटि पेशेंट जेके मरीज़ जेके माण्हू जेके आहिनि या अवाम या जेका असां ग़रीब माण्हू या जेके एसिम्टोमेटिक घणा आहिनि, ऐं उहे जेके ईअं अची था वञनि, असां वटि इहे PP जी किट्स त आहिनि, पर उन तमामु घणी शॉर्टेज आहे। उन जे करे असां जेका फ्रंट लाइन्स डॉक्टर्स आहिनि, फ्रंट लाइन्स पैरामेडिकल स्टाफ आहे, या जेके बि असांजो हॉस्पिटल जो अमलो जेको आहे सो उन शॉर्टेज जे करे तमामु घणी उन्हनि जी जेका डॉक्टर्स जी जेका असां इनवॉल्वमेंट थी चुकी आहे, पॉज़िटिव अचनि था। इमरजेंसी में असांजा डॉक्टर 8, 7 खां 9 डॉक्टर असांजा इमरजेंसी जा डॉक्टर जेके आहिनि से इनवॉल्व थी चुका आहिनि, पॉज़िटिव अची विया आहिनि। फर्स्ट विक्टिम आऊं हुया, फर्स्ट टारगेट कोविड जो आऊं थियोसि इन जो। उनखां पोइ असां हींअर 4 ॾींहं में असांजे डॉक्टर अज़रा ख़ासि करे गाइनोकोलॉजी जेका सिविल हॉस्पिटल में माना फ्रंट लाइन ते वणंदे उहो ख़ुदि शिकार थी विया कोविड जी। वधीक तबियत ख़राब थी आहे, जंहिंखे कराची मुंतक़िल कयो वियो आहे। ईअं कोरोना जी मक़ामी मुंतक़िली जा केसिस वधी रहिया आहिनि। रोटरी क्लब जे पारां सिहत खाते खे मरफ़ NGO खे जेके PP किट्स जेके आहिनि, PP जो सामान मटीरियल जेको PPE जो उहो फ़राहम कयो वियो आहे। मास्क मुख़्तलिफ़ आहिनि, पर उते डॉक्टर सां ॻाल्हि ॿोल थी त वधीक शॉर्टेज आहे, छाकाणि जो उहे वधीक मिक़दार में घुर्बल हुजनि था, छाकाणि जो मरीज़ वॾे अंग में अचनि था इस्पतालनि में। कोरोना सां वेड़ वारो सिलसिलो जारी आहे, उते कोरोना जी मक़ामी मुंतक़िली वारो सिलसिलो बि तेज़ी सां जारी आहे, जंहिंखे रोकण लाइ, जंहिंखे कंट्रोल करण लाइ सिहत खाते समेत रोटरी क्लब ऐं ॿिया अदारा मुतहरक आहिनि। कैमरामैन अब्बास अली शाह सां गॾु महबूब रोही, KTN न्यूज़, ठट्टो। नाज़रीन, सिंध राउंड अप में